अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार ऐं तमामु आसान वाइट मटन कढ़ाई जी रेसिपी। वाइट मटन कढ़ाई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्रेशर कुकर में असां नंढो गोश्त विझूं था 1 किलो। थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1.5 टेबल स्पून। हेड विझूं था 1/2 टीस्पून ऐं पाणी विझूं था तक़रीबन 3 कप। ऐं पाणी विझण खां पोइ हाणे गोश्त खे उबलण ॾींदासीं। गोश्त में जीअं उबाल अचण लॻो आहे त हाणे असां विझूं था कटियल बसर 1 कप। बसर विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 25 खां 30 मिनट्स जे लाइ प्रेशर कुक कंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 25 खां 30 मिनट्स जे लाइ गोश्त खे प्रेशर कुक कयो आहे। हाणे हिकु फ्राइंग पैन खयो आहे ऐं फ्राइंग पैन में गोश्त विझूं था ऐं गॾु ई गोश्त जी यखनी बि विझूं था। ऐं हाणे गोश्त खे पाणी खुश्क थियण ताईं तेज़ बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोश्त खे पाणी खुश्क थियण ताईं तेज़ बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था तेल 1/2 कप। कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून। कटियल अदरक आहे 1 टेबल स्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था। टे अदद विचोली साइज़ जा सावा मिर्च आहिनि। सुकल धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। ऐं हाणे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते गोश्त खे पचाईंदासीं। तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं गोश्त खे विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे लूणु विझूं था 1 टीस्पून। कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। वाइट पेपर पाउडर आहे जेके दखनी मिर्च बि चइबो आहे 1/4 टीस्पून। ऐं ॾही विझूं था 1 कप। ऐं हाणे गोश्त खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोश्त खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ पचायो आहे। ऐं हाणे असांजी आसान ऐं मज़ेदार वाइट मटन कढ़ाई सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।